لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له سبحان الله ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا سبحان الله ومأوانا وملجأنا وهادينا ومهدينا سبحان الله سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين، ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين. इंतहाई वाजिबुल एहतराम मीर महफिल हज़रत क़िबला साईं सैयद राज़िक़ शाह बुखारी दामत बरकातुहुल आलिया महफिल में मौजूद मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, हुफ़ाज़ उज़्ज़ाम, बिरादरान इस्लाम, अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइरों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। साईं जन जे खानकाह ते, दरगाह ते, इन आस्थाने ते, इन फ़क़ीर जी पहिरीं हाज़िरी आ। यकीनन उन एतबार सां तव्हां असां हिक ॿिए सां नवायूं। बहरहाल अल्हम्दुलिल्लाह
अमा असां या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी मुसलमान आहियूं। असांजो अहले सुन्नत व जमात सां ताल्लुक आहे, असांजो अक़ीदो, असांजो एतिक़ाद उहो ई आहे जेको अहले सुन्नत व जमात जो आहे। ऐं इन ई निस्बत सां अल्लाह जो शुक्र आहे अवां असां हिकु ई आहियूं। नज़रिये जे तौर ते, अक़ीदे जे तौर ते, एतिक़ाद जे तौर ते तव्हां असां मुत्तहिद मुत्तफ़िक़ आहियूं। असांजो अवां जो अक़ीदो हिकु आहे। जेके अहले सुन्नत व जमात जा मामूलात आहिनि, बुज़ुर्गनि जे दरगाहनि ते उन्हनि जा ॾिहाड़ा उर्स मुबारक जेके तव्हां सां अहले सुन्नत व जमात वारा कंदा आहियूं, इहो उहो तरीक़ो आहे जेको अल्लाह वारनि जो तरीक़ो आहे। अल्लाह जे नेकनि सालिहनि ख़ुदा जे प्यारनि बाननि जो तरीक़ो आहे। ऐं दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो, बग़ैर कंहिं तमहीद जे मां अर्ज़ कयां त मूं जेके आयतूं अवां जे साम्हूं तिलावत कयूं आहिनि, इहे सूरत फातिहा जेका क़ुरान करीम जी इब्तिदाई सूरत आहे। अवां क़ुरान करीम खे खोलियो, उन खे पढ़ियो। जेका जमई तरतीब आहे उन में पहिरीं नंबर ते जेका सूरत अवां खे नज़र ईंदी इहा सूरत फातिहा आहे। उन जो जेके आख़िरी आयतूं आहिनि उहे मूं तव्हां जे साम्हूं तिलावत कयूं आहिनि। उन्हनि जी माना, उन्हनि जो मफ़हूम, उन्हनि जो मक़सद, उन्हनि जी वज़ाहत, उन्हनि जी तशरीह ऐं उन्हनि जो पैगाम छा आहे उहो अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। जेके गौर सां वेही करे तव्हां खे चंद मुंहिंजो गुज़ारिशूं ॿुधणियूं आहिनि। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ताला हिन दरगाह खे, साईं जे ख़ानकाह खे, आस्थाने खे हमेशा आबाद फरमाए ऐं संदन फ़ैद बरकत खे अल्लाह ताला क़यामत ताईं जारी सरसारी फरमाए। आमीन चओ। हाणे मूंसां गॾिजी करे मुहबत सां बुलंद आवाज़ सां जेतिरा तव्हां घणा आहियो वॾे आवाज़ में दुरूद शरीफ़ पढ़ायो। मां इन्हनि आयतुनि खे जी तिलावत करे तर्जुमो पेश कयां थो, पोइ जेको उन जो मक़सद आहे, माना आहे, मफ़हूम जेको मूंखे अर्ज़ु करणो आहे अवां जे साम्हूं पेश कयां थो, जेको गौर सां वेही करे अवां खे ॿुधणो आहे। इंशा अल्लाह अज़ीज़ कई एतराद इश्कालात जेके असांजे मसलक जे मथां थींदा आहिनि इंशा अल्लाह क़ुरान सुन्नत जी रोशनी में हल थी वेंदा। पर वॾे आवाज़ सां मूंसां गॾिजी दुरूद शरीफ़ पढ़ायो। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अगा पया दुरूद लाॾा मुस्तफ़ा दे पढ़ो। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। क़ुरान करीम जे अंदर जेतिरियूं बि सूरतूं आहिनि उन्हनि तमाम सूरतुनि में वॾे में वॾी अज़मत वारी शान रुतबे वारी सूरत सूरत फातिहा आहे। तो सुभान अल्लाह। मता समझो मूं पंहिंजी ॻाल्हि कई न, आवां जे साम्हूं बुखारी शरीफ़ जी हदीस तो रखां। सुभान अल्लाह। मिशकात शरीफ़ में मौजूद आहे, हुज़ूर जो सहाबी आहे। इन क़िस्म जा ॿ वाक़िआ अचनि था। हिकु हज़रत उबैया बिन काब जो वाक़िओ अचे थो, ॿियो हज़रत सईद बिन मुअल्ला जो वाक़िओ अचे थो जेको बुखारी शरीफ़ में मौजूद आहे। सहाबी नमाज पढ़े थो, मशहूर हदीस मां ॿुधी हूंदी। हुज़ूर अलैहिस्सलाम सहाबीअ खे नमाज पढ़ंदे ॾिठो ऐं हुज़ूर उन खे सॾु कयो त हेॾां अचो। सुभान अल्लाह। मौजूद आयो तो सुभान अल्लाह ॾाढा चओ। सुभान अल्लाह। सहाबी छा पियो करे? चो नमाज पियो पढ़े। बाबा छा पियो करे? सहाबी नमाज सहाबी जी शुरू। सुभान अल्लाह। हुज़ूर ॾिठो बि सही त सहाबी नमाज पढ़े थो। मदीने वारे उन खे सॾु कयो। ज़ाहिर आहे सहाबी दिल में सोचियो हूंदो हुज़ूर जो सॾु थियो आहे, नमाज छॾियां या पूरी कयां। सहाबी खे ख़्याल थियो नमाज अल्लाह जी या पूरी करे तंहिंखां बाद में मुस्तफ़ा जे दरबार में हाज़िर थियंदो। सहाबी नमाज पूरी कई,
नमाज पूरी थियण खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में हाज़िर थियो। हुज़ूर अलैहिस्सलाम उनखे फरमायो ॿुधाए त सही मूं तोखे सॾु कयो हो ॿुधो हुई या न? या रसूल अल्लाह मूं बराबर पंहिंजे कननि सां मुंहिंजो सॾु मुबारक ॿुधो। छो न आयो हुए? सही नमाज में हुयुसि। मदीने वारे फरमायो छा तो अल्लाह जो कुरान कोन पढ़ियो आहे? अल्लाह तो कुरान में फरमाईंदो आहे या अय्युहल्लज़ीन आमनुस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूल इज़ा दाकुम। ऐ ईमान वारो जॾहिं अल्लाह जो सॾु थिए, अल्लाह जे रसूल जो सॾु थिए त अल्लाह रसूल जे सॾ ते फौरन हलाईंदा कयो। लंगर जूं जाम देगियूं पयूं न सभु पाण खे खाइणियूं न ॾाढा सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां खुली सुभान अल्लाह जो। नमाज़ीअ खे दौराने नमाज सॾण जी कंहिंखे बि इजाज़त न आहे। दुनिया में अहिड़ो को माण्हू पैदा ई कोन थियो आहे जो नमाज़ीअ खे सॾे दौराने नमाज। कुझु ज़रूरी सूरतूं आहिनि फ़िक़ह जे अंदरि, माण्हू खां हटी ॻाल्हि थो कयां। कंहिंखे बि इजाज़त न आहे, न कंहिं वटि इहा अथॉरिटी आहे, न कंहिंजो इहो इख़्तियार आहे जो नमाज़ीअ खे नमाज़ पढ़ंदे ॾिसे ऐं उनखे सॾे त हेॾां अचे। अगरि केरु सॾींदो बि सही त नमाज़ी खे नमाज़ छॾणी न आहे, नमाज़ मुकमल करणी आहे। हिकिड़ो फ़िक़ह जो मसइलो आहे, ॿारनि ते ॿुधाईंदो अर्ज़ु कयां थो। अगरि पेशवा नमाज़ शुरू कई, उनखे ख़बर आहे त फलाणो माण्हू वुज़ू थो करे, हाणे मां तिलावत डिघी कयां त जीअं इहो माण्हू नमाज़ में अचे शरीक थिए, इहो मकरूह आहे। इहो छा आहे? कंहिंजे लाइ नमाज़ खे तव्हां डिघो बि नथा करे सघो। साम्हूं तव्हां हा इहो जेकर तव्हां इहा नियत आहे, इरादो आहे त मां 5, 10, 50, 100 जमात पोइ ते वुज़ू थी करे मां तिलावत डिघी कयां त इहे सभु शरीक थियनि, इहो जाइज़ आहे। कंहिं हिकिड़े माण्हूअ जे लाइ नथा करे सघो। जॾहिं कंहिं हिकु माण्हूअ जे लाइ तव्हां तिलावत डिघी नथा करे सघो, कराहत ईंदी त कंहिंजे सॾ ते तव्हां नमाज़ कीअं छॾींदव? कंहिंजे लाइ नमाज़ छॾणी न आहे। पर यादि रखो मुस्लमानो, मदीने वारे जी उहा ज़ात जे रसूलुल्लाह सॾु करे त नमाज़ खे छॾणो वाजिब आहे, मुस्तफ़ा जे सॾ ते हाज़िर थियणु फर्ज़ आहे। ॿिए जे लाइ नमाज़ छॾबी कान ऐं हुज़ूर जे सॾ ते नमाज़ क़ाइम रखबी कान। सॾु थिए नमाज में त नमाज छॾ, नमाज खे इते रखो, मुस्तफ़ा जो सॾ ते हाज़िर थी। अगरि मां इहा ॻाल्हि पंहिंजे तरफ़ां कयां हा त कंहिंखे एतिराज़ जी गुंजाइश हुजे हा, पर मूं पंहिंजे तरफ़ां कान कई। इन आयत जी वज़ाहत तफ़सीर इहे सम्झो त ख़ुदि रसूलुल्लाह जे फरमान मां साबित आहे। हुज़ूर फरमायो तो अल्लाह जो कुरान कोन पढ़ियो आहे या रसूल अल्लाह पढ़ियो आहे। हुज़ूर फरमायो कुरान में त इहो लिखियो पिया त नबीअ जो सॾु थिए त हलियो अचे। नमाज़ छॾ आलमन लिखियो आहे हुज़ूर उम्मतीअ खे सॾु कनि, उम्मतीअ ते ज़रूरी आहे त नमाज़ खे छॾे हुज़ूर जे सॾ ते अची हाज़िर थिए। मदीने वारा फरमाइनि फलाणे कम सां वञो, ही कम करे आ, बाज़ार मां का शइ वठी आ, हिन ॾाकीअ घोड़े खे पाणी पियारे आ, फलाणो मुंहिंजो कम करे आ। हुज़ूर जे सॾ ते हुज़ूर जे हुकुम ते हलियो वञे, उहो सभु कम मुकम्मल करे वापसि अची अचे। फ़िक़ह जो शरअ जो मसइलो आहे। सीनो जॾहिं क़िबले खां फिरंदो आहे त नमाज़ फासी थींदी, टुटी पवंदी, भॼी पवंदी आहे। कंहिं सां अगरि कंहिं ॻाल्हायो बि सही, नमाज़ जे दौरान नमाज़ हुनजी भॼी पवंदी आहे। पर जेकॾहिं मुस्तफ़ा सॾु करे भली हुज़ूर सां ॻाल्हाइण जी नौबत पेश अची वञे, हुज़ूर सां गुफ़्तगू बि करे ॻाल्हाए बि सही, सीनो भली हुनजो क़िबले खां फिरी वञे,
केतरो अमल छो न करे वो त अमल कसीर सां नमाज टुटी पवंदी आहे पर जॾहिं मुस्तफ़ा जे सदाई हुजूर जे हुक्म ते वेंदो भली विच में ॻाल्हाइण छो न थियो हुजे भली सीनो क़िबले खां छो न फिरियो हुजे भली अमल कसीर छो न थियो हुजे नमाज भजंदी न मुस्तफ़ा जे हुक्म ते लबैक चई हलियो वञे वापसि अचे जंहिं जाइ ते नमाज छॾे वियो हो उतां खां नमाज अॻिते शुरू करे सभई सुभान अल्लाह हुजूर साहबी खे इहो फरमाए पाण फरमायोसि ॻाल्हि ॿुध हाणे मस्जिद मां जॾहिं पाण निकिरंदासूं मस्जिद मां निकिरण खां पहिरियां मां तोखे हिकु अहिड़ी सूरत ॿुधाईंदुसि जेका क़ुर में सभिनी खां अज़ीम सूरत आहे वॾे आवाज़ सुभान अल्लाह चओ साहबी तो चए हुजूर मुंहिंजो हथ वरतो हथ वठी पाण ॿाहिरि मस्जिद नबवी मां निकिता जॾहिं दर जे वेझो अची पहुतासूं ॿाहिरि निकिरण वारा हुयासूं मूं अर्ज़ु कयो सही अवां फरमायो हो त मां तोखे क़ुर जी अज़ीम सूरत ॿुधाईंदुसि या असां मस्जिद मां निकिरूं पिया हाणे ॿुधायो हुजूर फरमायो हाओ उहा जेका क़ुर जी अज़ीम में वॾी सूरत आहे उहा सूरत फातिहा आहे जोर सां सुभान अल्लाह अरे आवाज़ आवाज़ खुली करे सुभान अल्लाह सही मुस्लिम शरीफ हदीस अबू हुरैरा रावी आहे सुभान अल्लाह हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अल्लाह फरमायो आहे त फातिहा मुंहिंजे ऐं बाने जे विच में अधो अधु तक़सीम थियल आहे सुभान अल्लाह अधु मुंहिंजे लाइ अधु मुंहिंजे बाने जे लाइ हाणे अल्लाह जे लाइ अधु कीअं बाने जे लाइ अधु कीअं मां अर्ज़ कयां थो तवज्जो हेॾे कयो वॾे आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह हुजूर फरमाइंदा अल्लाह फरमाइंदो आ फातिहा पैसा है किन हिस्सनि में तक़सीम थियल आहे अधु मुंहिंजे लाइ अधु मुंहिंजे बाने जे लाइ जॾहिं बानो अल्लाह अकबर चई करे नमाज़ शुरू कंदो आहे फातिहा पढ़ंदो आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सभु तारीफ़ूं अल्लाह जे लाइ जेको तमाम जहाननि जो परवरदिगार पालनहार रब आहे अल्लाह फरमाईंदो आहे जॾहिं बानो नमाज़ में इहे लफ़्ज़ पढ़ंदो आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे त मुंहिंजे बाने मुंहिंजो हम्द ऐं तारीफ़ कई आहे हेॾे तने हारियो नमाज़ पढ़ो था न अल्लाह हिदायत ॾींदो आमीन आमीन त भला जोरो सां आमीन चओ हुजूर फरमाए जे नमाज कायम कई नमाज जी हिफाजत कई मन हाफ़िज़ अलैहा मिशकात शरीफ में हदीस आहे जे नमाज जी पाबंदी कई या नमाज उन जे लाइ निजात जो ज़रियो भी आहे या नमाज उन जे लाइ दलील भी आहे या नमाज उन जे लाइ नूर भी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह कबर जे ऊंदाईअ में नूर आहे त अल्लाह जी नमाज आहे आखिरत में तुझे लाइ मुसलमानी जो सर्टिफिकेट आहे त अल्लाह जी नमाज आहे तुझे असांजे निजात जो ज़रियो आहे हुजूर फरमाइनि था नमाज आहे अगर नमाज जी पाबंदी जंहिं कई या उन जे लाइ नूर भी दलील भी निजात भी पर जे पाबंदी न कई एक वक्त पढ़े चांद जी छुट्टी ब टाइम पढ़े पिन जी छुट्टी चार पढ़े एक जी छुट्टी माना पाबंद नमाज ना है हुजूर फरमाए जेको पाबंदी नथो करे नमाज उन जे लाइ नूर भी ना है इन जे लाइ दलील भी ना है इन जे लाइ निजात भी ना है इहो माण्हू जेको बि नमाज़ी आहे या नमाज जे मथां पाबंदी कोन कंदो आहे मां नथो चवां मिशकात जी हदीस आहे आमिना जे लाल रहमत वारे नबी फरमायो इहो माण्हू क़यामत जे ॾींहुं निमरूद सां गॾु हूंदो शद्दाद सां गॾु हूंदो कटनि मुशरिकनि काफ़िरनि सां गॾु हूंदो जे मुस्तफ़ा जी जमात वठणी आहे त मुस्तफ़ा जी हुक्म ते नमाज़ अदा करणी सुभान अल्लाह रुगो उर्स मीलाद न खाऊं रसूलुल्लाह जे हुक्म ते अमल बि कयूं सुभान अल्लाह
वरी आवाज़ खुली सुभान अल्लाह चओ नमाज अल्लाह जो फर्ज़ आहे हुज़ूर फरमाईंदा मुंहिंजूं अखियूं ठरनि थियूं असां त आशिक़ी रसूल आहियूं न चओ सुभान अल्लाह वरी आवाज़ सुभान अल्लाह चओ त उहो कम बि त कयूं न जंहिंसां मुस्तफ़ा जूं अखियूं थधियूं थियनि सुभान अल्लाह अज़ीज़ो दोस्तो मुसलमान भाइरो अल्लाह ताला फरमायो जॾहिं बानो चवंदो आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हुज़ूर फरमाइनि था अल्लाह फरमाईंदो आहे मुंहिंजे बाने मुंहिंजी तारीफ़ कई जॾहिं बानो नमाज़ में चवंदो आहे अर रहमानिर रहीम अल्लाह फरमाईंदो आहे त मुंहिंजे बाने मुंहिंजी तारीफ़ बयान कई सना बयान कई आहे जॾहिं बानो चवंदो आहे मालिक यौमिद्दीन माना जज़ा जे ॾींहं जो क़यामत जे ॾींहं जो मालिक अल्लाह फरमाईंदो आहे मुंहिंजे बाने मुंहिंजी ताज़ीम कई या पंहिंजो पाण मां रब जे हवाले कयो अथई वरी जॾहिं बानो पढ़ंदो आहे इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन या अल्लाह असां तुंहिंजी इबादत कयूं था तोखां ई मदद घुरूं था अल्लाह फरमाईंदो आहे इहा आयत अधो अधा माना अधु मुंहिंजे लाइ अधु बाने जे लाइ इबादत मुंहिंजे लाइ मदद घुरणु बाने जे लाइ हूंदो आहे मौला मुंहिंजी मदद फरमाए एसी ताईं हिस्सो थियो मालिक यौमिद्दीन जे ताईं इहा कनाबत ताईं रुगो अल्लाह जे लाइ इया का नस्तईन खां वरी जेको पोइते अधु शुरू थो थिए हुज़ूर फरमाईंदा अल्लाह फरमाईंदो आहे इहो आहे मुंहिंजे बाने जे लाइ वले अब्दी मां साल ऐं मुंहिंजे बाने जे लाइ उहो आहे जेको बानो मूंखां घुरे थो सुभान अल्लाह हाणे अचो इन ॻाल्हि ते फातिहा में असां तव्हां अल्लाह खां सवाल था कयूं मां नमाज़ पढ़ां सवाल कयां थो अवां नमाज़ पढ़ंदा सवाल कयां थो कंदा दुनिया जे तख़्ते ते जेको भी फिरको या मजहब जेको भी पाने के अहले किबला सदायो थो मुसलमान सदायो थो जरूर नमाज पढ़ंदो सुन्नी या पढ़ंदो बरेलवी पढ़े देवबंदी पढ़े शियो पढ़े आल हदीसी पढ़े गैर मुक़ल्लिद पढ़े जेके भी पाण के मुसलमान समझंदा हुजण या न हुजण पंहिंजे जाइ ते पर जंहिंजी भी दावा है असां कलमो था पढ़ूं जंहिंजी भी दावा है असां क़िबले ॾे मुंहुं करे नमाज पढ़ूं था त जेको भी पाण के मुसलमान सदाईंदो आहे नमाज पढ़ंदो आहे सूरत फातिहा पढ़ंदो आहे उन ई सूरत फातिहा जा जेके आख़िरी आयतूं जरूर वो मानू पढ़ंदो सुन्नी पढ़े वहाबी पढ़े शियो पढ़े गैर मुक़ल्लिद पढ़े अहल हदीसी पढ़े सब को पढ़ी अल्लाह के सवाल कंदो आ या दुआ अल्लाह असां के सेखारी आ मुका हिन तरीके सां दुआ घुरो इहदिनस सिरातल मुस्तकीम या अल्लाह असां के सीधे रस्ते ते हलाए सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम उन्हनि जे रस्ते ते मौला हला जंहिंजे मथां तो इनाम फरमायो एहसान फरमायो नेमत फरमाई गैर المغضوب عليهم ولا الضالين या अल्लाह जंदे गजब थियो आहे इन्हनि जे रस्ते ते बि न जेके गुमराह थी विया उन्हनि जे रस्ते ते बि न हलाइजां असांखे उन्हनि जे रस्ते ते हलाइजां जंहिंजे मथां तो रब इनाम कयो आहे सुभान अल्लाह तव्हां बि या दुआ घुरो मां बि घुरां थो हर मानू जेड़े भी फिरके जो हुजे अब देवबंदी या तब नमाज पढ़े तो या दुआ घुरे वहाबी या तब घुरे गैर मुक़ल्लिद तब घुरे शियो आ तब घुरे अहल हदीसी तब घुरे तमा असा या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी मुसलमान असी नमाज पढ़ो तो असा भी दुआ घुरो सुभान अल्लाह या अल्लाह सीधे रस्ते ते हला उन्हनि जो रस्तो जंहिंजे मथां मौला तुंहिंजो इनाम आहे मां इन में फातिहा जे ॿिए पासे नथो वञा जमा जो सीगो ला छो फरमायो हिते हिदायत जो सुवाल कहिड़े मक़सद जे लाइ आहे इहा ॻाल्हि वरी ढिघारी थी वेंदी अचूं था असुल मक़सद वारी ॻाल्हि ते जेका मूंखे अर्ज़ु करणी आहे तव्हांजे साम्हूं बाबा हर फिरके वारो दुआ घुरे थो मौला सिधे रस्ते ते हला कहिड़ो रस्तो जन ते तुंहिंजो इनाम आहे सुभान अल्लाह हाणे अल्लाह जो इनाम कंहिंजे मथां आहे अल्लाह जो क़ुरान खुद बयान फरमाए थो सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो मन युतिइल्लाह वर रसूल
فأولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين. रसूल जी इताअत करे तो उन्हनि सां गॾु हूंदो जन जे मथां अल्लाह इनाम कयो आहे कंहिंजे मथां अल्लाह जो इनाम आहे मिनन नबिय्यीन नबियनि जे मथां सिद्दीक़नि जे मथां शहीदनि जे मथां नेकनि सालिहनि जे बाननि अल्लाह जे प्यारनि बाननि जे मथां इन चार जमातूं आहिनि जन जे मथां अल्लाह जो इनाम आहे अल्लाह जो एहसान आहे वहाबी पढ़े त बि दुआ घुरे मौला सिधे रस्ते ते हला उन्हनि रस्तो जंहिंजे मथां तुंहिंजो इनाम आहे निनाम तुंहिंजो नबीअल सिद्दीक़ल शहीदल सालिहनि जे मथां या अल्लाह असांखे नबीअनि जे रस्ते ते हला सिद्दीक़नि जे रस्ते ते शहीदनि सालिहनि जे ते देवबंदी त बि सवाल इहो करे शियो त बि सवाल इहो करे आल हदीसी सवाल इहो करे गैर मुक़लिद सवाल इहो करे तव्हां सां सुन्नी बि सवाल कयो नमाज में त अल्लाह खां सवाल कयूं था मौला चंग जमातुनि जे रस्ते ते हला जॾहिं नमाज खां ॿाहिरि निकिरूं था पोइ वरी तव्हां तलाश करे ॾिसो जुस्तजू करे ॾिसो हेॾे होॾे निहारियो दुनिया में उहो कहिड़ो फ़िरक़ो आहे जेको अंबिया जे रस्ते खे मञण जे लाइ तयार ई न आहे सिद्दीक़नि जे रस्ते ते हलण जे लाइ तयार ई न आहे शहीदनि जे रस्ते ते हलण जे लाइ तयार ई न आहे नेकनि सालिहनि जे रस्ते ते हलण जे लाइ तयार ई न आहे त वेठो नबी छा थींदा आहिनि नबीअनि जो रस्तो कहिड़ो थींदो आहे सिद्दीक़नि जे सरदार हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शान अज़मत जो को इनकारी आहे अबू बकर सिद्दीक़ जेको सिद्दीक़नि जो सरदार चए थो मां उनखे कोन थो मञा सिद्दीक़नि खां हटी थो वञे के वरी अची चवनि था शहीदनि जे रस्ते जो नमाज़ में त सवाल कनि था ॿाहिरि निकिरनि था शहीदनि जे सरदार सैयदना इमाम हुसैन खे माज़ अल्लाह माज़ अल्लाह माज़ अल्लाह माज़ अल्लाह बाक़ी चवनि था यज़ीद खे हक़ जो अमीर इमाम मञनि था इहे शहीदनि खां ॿाहिरि निकिरी विया के त वरी नमाज़ में उहे आहिनि जेके सालिहनि जो रस्तो घुरनि था मौला पंहिंजे सालिहनि नेकनि बाननि जे रस्ते ते हला वलीअनि जे रस्ते ते हला ॿाहिरि जॾहिं निकिरनि था चवनि था वलीअ कुझु कोन्हनि खे बाबा कुझु कोन्हनि खे बाबनि में को का बि शइ कान्हे बाबे तो कुझु बि नहीं है सोशल मीडिया खे अगरि ॾिसंदा हूंदा हिकिड़ो मिर्ज़ा इंजीनियर मोहम्मद अली जिलमिया दुनिया जे अंदर मुंजाता गुमराही फितने के फैलाए रहो चवे तो बाबे तो कुछ भी नहीं है बाबे कोई चीज नहीं है माना वली कुछ भी कोनन के साले बाना कुछ भी ना है शहीद कुछ भी ना है सिद्दीक कुछ भी ना है चवे तो बाबे कुछ भी नहीं है बाबे कोई चीज नहीं है नमाज के अंदर मिर्जा तू भी अल्लाह का सवाल करी हो मां भी सवाल कया थो या अल्लाह सीधे रस्ते ते हला उन जो रस्तो जंजे मथा तुझो इनाम अल्लाह फरमाए थो मुझो इनाम नबीयन ते सिद्दीकन ते शहीदन ते सालिहन ते नमाज में त सब को सवाल करे तो इनन जे रस्ते ते हला बाहर निकरदे शियो सिद्दीकन खां निकरी वेंदो वहाबी तोखे शहीदन खां निकरी वेंदा देवबंदी सब सालिहन खां निकरी वेंदा जेकॾहिं नमाज जे न सवाल जे मथां बरकरार रहंदा त तव्हांखे या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी मुस्लमान नज़र ईंदा।